ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री कृष्ण भगवान जी आज्ञा सां नारद मुनि वञी कंस खे भड़काए थो ऐं हिकिड़ी राय ॾिए थो त काली नांग वारे वाह मां फल घुराए, ऐं जेकॾहिं हू उहे फल न आणे ॾियनि त तूं नंद खां उन्हनि जा 2 पुट वठी क़ैद करे छॾिजां। पोइ प्यारा भक्तों, राजा कंस इहो नियापो नंद बाबा वटि मोकिलियो, जिन सभिनी बिंद्राबन वासियुनि खे ॿुधाए उन्हनि सां सोच वीचार वेठे कयो, ऐं हर को इन ॻाल्हि खे ॿुधी ॾाढो दुखी थी वियो। तंहिं वक़्तु कृष्ण भॻवान सभिनी खे दुखी ॼाणी पंहिंजे पिता वटि वञी चवणु लॻो, हे बाबा, कहिड़ो ॻाल्हि आहे जो तव्हां सभु दुखी आहियो? तॾहिं नंद कृष्ण भगवान के सब गाल करे ॿुधाई। सबई चयो जय श्री हरि। अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी चवनि था, नंद बाबा चवण लॻो, हे पुत्र, काली वाह जा फल आणण ॾाढा कठिन आहिनि। उन करे मां चिंता में पइजी रोई रहियो आहियां। इहो ॿुधी श्याम सुंदर चयो त हे पिताजी, देवताउनि अॻे तुंहिंजी सहायता कई आहे, हींअर बि उन्हनि जो ध्यानु करियो, उहे वरी बि तव्हांजी सहायता कंदा। जॾहिं श्याम सुंदर जे सम्झाइण सां ब्रजवासियुनि खे कुझु धीरज थियो, तॾहिं सभई पंहिंजे पंहिंजे कुल देवताउनि जो ध्यानु हथ जोड़े करण लॻा, ऐं श्री श्याम सुंदर जमुना किनारे वञी ग्वाल बालनि सां रांदि करण लॻो। जॾहिं रांदि करण वक़्तु श्याम सुंदर ॼाणी वाणी श्री दामा जो बाल काली वाह में उछलियो, तॾहिं उन श्री श्याम सुंदर खे चयो, मुंहिंजो बाल कीअं बि करे आणे ॾे, बिना बाल वठण जे तोखे न छॾींदसि। ॿियो ग्वाल बाल मूंखे न सम्झ। श्याम सुंदर चयो त थोरी शइ वास्ते झगड़ो न कर, तूं नंद वॾाईअ जो वीचार न करे मूंखे अची झलियो आहे। तूं मुंहिंजी बराबरी थो करीं, मुंहिंजे प्रताप खे नथो ॼाणी। मूं तुंहिंजे रूबरू पूतना खे, बकासुर ऐं ॿियनि राक्षसनि खे बि मारे छॾियो, तॾहिं बि तूं मूं खां नथो डिॼीं। इहो ॿुधी श्री दामा चयो, तूं वॾे माण्हूअ जे पुटु थियण ते को राजा न थिए। रांदि में मां ऐं तूं ॿई हिकु जहिड़ा आहियूं। बिना बाल ॾियण जे तुंहिंजी ऐं मुंहिंजी प्रीत न रहंदी, ऐं तूं राक्षसनि खे मारियो त छा थियो? हींअर राजा कंस काली वाह जा फल घुराया आहिनि, ॾिसजे त उहे कीअं थो पहुचाई। पोइ जॾहिं कंस तोखे पकड़ाए घुराईंदो, तॾहिं तुंहिंजी ताक़त जी ख़बर पवंदी। प्यारा भक्तों, अहिड़ा कठोर वचन ॿुधी श्री कृष्ण भगवान चयो, तूं ज़बान संभाले नथो ॻाल्हाईं, कंस जो डपु मूंखे छा थो ॾेखारीं? मां फलनि खणण लाइ त हिते आयो आहियां। अॼु कंवल जा फल कंस खे मोकिले ब्रजवासियुनि जी चिंता मिटाईंदसि। तुंहिंजे रूबरू कंस जे सर जा वार छिके उनखे मारींदसि। प्यारा भक्तों, ईअं चई श्री कृष्ण भगवान कांवर ॾेखारे श्री दामा खां पंहिंजो पाण छॾाए कदम जे वण ते चढ़ी वियो। तॾहिं ग्वाल बालनि मश्करी विचां तारियूं वॼाए चयो त
श्री कृष्ण श्री दामा जे डप खां भॼी वञी वण ते चढ़ियो आहे ऐं श्री दामा वरी रोई चवण लॻो त मां तुंहिंजे माउ पीउ खे बाल उछलण जो हाल वञी थो ॿुधायां। तॾहिं श्याम सुंदर ललकार करे चयो त मां तुंहिंजे बाल खणण वास्ते वञा थो। ईअं चई श्री कृष्ण काली वाह में टुपी पियो। हे राजा, जॾहिं श्याम सुंदर जमुना में गिरी वियो तॾहिं सभई ग्वाल बाल श्री दामा खे घटि वधि चवण लॻा ऐं जमुना किनारे ते हथ पखेरे रोअण लॻा ऐं गायूं चई तरफ़नि खां कंध मथे खणी रंबण लॻियूं। उन्हनि ग्वालनि मां 2 छोकिरा रोईंदा घर ख़बर ॾियण वास्ते हलिया। उन वक़्तु बिंद्राबन में घणनि क़िस्मनि जा बुरा सुगण थियण लॻा। नंद ऐं यशोदा ॾाढी चिंता में पइजी श्री कृष्ण खे ॻोल्हण निकिता। यशोदा नंद खे चयो त अॼु श्याम सुंदर सां बलराम बि गॾु कोन्हे। परमेश्वर जी कृपा सां शल मुंहिंजो मोहन प्यारो ख़ुशि हुजे। हे राजा, नंद ऐं यशोदा चिंता में व्याकुल थी जंहिं वक़्तु श्री कृष्ण खे ॻोल्हींदा थे विया तंहिं वक़्तु ॿिन्ही ग्वाल बालनि रोई अची चयो त श्री कृष्ण रांदि कंदे कदम जे वण ते चढ़ी वियो, उतां टुपी काली वाह में ॿुॾी वियो। इहा ॻाल्हि ॿुधी नंद ऐं यशोदा व्याकुल थी उते जो उते किरी पिया ऐं यशोदा नंद खे चयो, मुंहिंजे प्राण प्यारे, राति जेको सुपिनो ॾिठो हो सो सचो निकितो। हाणे छा करणु घुरिजे? जॾहिं इहा ख़बर बिंद्राबन में पहुती तॾहिं रोहिणी, बिरजुबान ऐं ॿिया सभई गोपियूं ऐं ग्वाल पंहिंजो पंहिंजो सिर ऐं छाती पटींदा नंद ऐं यशोदा समेत डोड़ंदा जमुना किनारे पहुता ऐं उते मोहिणी मूरत खे न ॾिसी छोकिरनि खां उन जो हाल पुछियऊं। जॾहिं उन्हनि उहा जाइ जितां श्री कृष्ण टुपो ॾिनो हो ॾेखारी तॾहिं नंद ऐं यशोदा व्याकुल थी जमुना जल में टुपे ॾियण लाइ डोड़िया, पर गोपन ऐं गोपियुनि उन्हनि खे झलियो। सो ॿई दुखी थी विर्लाप करण लॻा त ए पुट, तो असांखे वॾपण में दुख ॾिनो। हे राजा, यशोदा रोईंदे रोईंदे चरियन वांगुरु चयो त ए पुट, तो केॾी देरि लॻाई आहे? तुंहिंजे खाइण वास्ते मखण ऐं रोटी रखी आहे, जल्दी अची भोॼन कर। अहिड़ा वचन ॿुधी बिरज जूं सभई स्त्रियूं पिणु व्याकुल थियूं। बिंद्राबन वासी स्त्रियूं, पुरुष, बालक ऐं ॿुढा सभई पंहिंजा घर अकेला छॾे जमुना जे किनारे ते बीही रोअण लॻा। सभई बिरज बालाऊं मथो ऐं छाती पिटे चवण लॻियूं, हे मोहन प्यारा, तो असांखे हिन दुख में छॾे पाण जल स्नान करण हलियो वहीं। तो खां सवाइ सॼे बिरज उदास ऐं सुनसान पई आहे। हाणे असांजो ॾही ऐं मखण चोराए केरु खाईंदो ऐं असां सभई गोपियूं यशोदा खे ॾोरापा ॾियण कीअं वेंदियूंसीं? तुंहिंजे विछोड़े में असां सभई परेशान आहियूं। जल्दी ॿाहिरि निकिरी अच त असांखे आदत थिए। जल में अंदरि वेठो छा थो करीं? प्यारा भक्तऊं, नंद बाबा बि विर्लाप करे चवण लॻो, ए पुट, मूंखे अकेलो छॾे तूं केॾां हलियो वहीं? तोखां सवाइ मूंखे जगत ऊंदाहो पियो लॻे। मां कीअं जींदसि? उन्हनि दुखनि खां तो गोकुल छॾे अची बिंद्राबन में रहिया हुआसीं, पर हिते बि तुंहिंजा प्राण संकट में अची पिया। ए प्राण प्यारा, जहिड़ी तरह तो वॾनि वॾनि राक्षसनि खे मारे असांखे आदत ॾिनो हो, तहिड़ी तरह अॼु बि ज़हरीले जल मां ॿाहिरि निकिरी अची मुंहिंजे वॾपण जी लाज रख। तुंहिंजे दर्शन बिना हींअर जो हींअर मां पंहिंजा प्राण त्यागे छॾींदसि। सभई चयो, जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया
हिन कथा खे ॿियनि हरी भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।